बिटशा में खबर ईंदा हलो तो सॼे मुल्क जी बिटशा में भी लाहौर इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी गोड पावर हाउस की निजीकारी महंगाई लोड शेडिंग खिलाफ वापडा ऑफिस बिटशा का अलावाला चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो, जंहिंमें यूनियन चेयरमैन अली महरम कास्किली, जनरल सेक्रेटरी मोहम्मद इस्माइल मीरजत, जॉइंट सेक्रेटरी खादिम हुसैन, अल्लाह जुड़ियो शौक ऐं ॿियनि सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुज़ाहिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वापडा क़ौमी इदारो आहे जंहिंमें कंपनियूं फीडर आहिनि। गवर्नमेंट ॿुधायो आहे त निजीकारी में तब्दील था कयूं। इन मुताबिक़ असांजो ई एहतजाज रिकॉर्ड करायो पियो वञे। असांजो मुल्क उंधाई तरफ़ वञी रहियो आहे। अटो घी समेत आम वाइपे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। मज़दूर वेचारो ख़ुदकशी करण ते मजबूर आहे। मेडिकल दवाउनि जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। आम माण्हू महंगाई मां सख़्त परेशान थी वियो आहे। हिननि गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त बिजली जो यूनिट सस्तो कयो वञे, लोड शेडिंग ख़त्म कई वञे, अटे समेत आम वाइपे जी शयुनि जा अघ लाथा वञण, क़ौमी इदारा प्राइवेट न कया वञण, मुल्क खे बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। जो क़ौमी इदारो आहे अवाम जो इदारो आहे। ही जेके 5 सालनि लाइ त कोन था अचनि, हिन जी जगह गारंटी का कान्हे। असांजी अवाम ॾींहं ॾींहुं पीसजी रही आहे। हिन जी ग़लति पॉलिसियुनि जे करे जेके असांजा अञा ताईं असांजो जेको वापडो आहे अरबे रुपयनि जो मुनाफ़ो कमाए हिननि खे ॾिए थो। ही चाहिनि था त हीउ इदारो असां पंहिंजे मनपसंदि दोस्तनि खे ॾेई उन्हनि खे फ़ाइदो ॾियारियूं। असांजा जेके क़ौमी इदारा आहिनि उहे टोटल खपाए चुका आहिनि। PI बि खपाए चुका आहिनि, गैस बि PTCL जेके बि असांजो के इलेक्ट्रिक जेको डिपार्टमेंट आहे उहो कमाईंदड़ इदारो उहो खपाए चुका आहिनि। वरी हाणे लॻा आहिनि त हीअ जे कंपनियूं एडवाइस कयूं अथनि त हेस्को, सेप्को, मेप्को जेके बि कंपनियूं आहिनि पाकिस्तान जूं उहे सेल करे अलॻि अलॻि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियूं। जेको आहे हाइड्रो यूनियन जे प्लेटफॉर्म ताईं अब्दुल लतीफ़ निज़ामानी जे चवण मुताबिक़ त एहतजाज कयूं ऐं एहतजाज जो दायरो वधायूं। ही करप्ट गवर्नमेंट जीअं आई आहे तीअं हर महीने में चाहिनि था त असां गवर्नमेंट खे जो वापडा खे प्राइवेट कयूं ऐं प्राइवेट खे करे उन खे खपायूं ऐं माण्हुनि खे बेरोज़गार कयूं। इहो हर हाल में असांजी क़यादत न चाहींदी। को क़ौमी इदारो आहे वापडा, उन में जेके कंपनियूं आहिनि उन्हनि खे जेको या असांजा जेके फीडर आहिनि उन्हनि खे निजकारी जो जेको गवर्नमेंट असांखे ॿुधायो आहे त असां हिनखे निजकारी में तब्दील था कयूं। त इन जे लाइ असांजो हीउ जेको एहतजाज आहे इहो पुरअमन आहे ऐं हिन लेवल ते आहे। पर असांजो अॼु ही एहतजाज मुल्कगीर आहे। सॼी मुल्क में जेके बि असांजा मज़दूर आहिनि वापडा जा उन्हनि सभिनी जो ई एहतजाज आहे पूरे मुल्क में। तव्हां ॾिसो त मुल्क जी पोज़ीशन किथे वञी बीठी आहे। कंगाल थी वियो आहे मुल्क। अटो केतिरो महांगो थी वियो आहे, तेल केतिरो महांगो थी वियो आहे, मज़दूर जेको आहे उनजी पूरत नथी थिए, मेडिकल जूं दवाऊं जेके आहिनि उहे रोज़ु महांगियूं पिया कनि। त असां गवर्नमेंट खे चवंदासीं त बिजली जो यूनिट सस्तो कयो वञे ऐं जेके बि इंसान जे ज़रूरत जूं शयूं आहिनि उहे सस्तियूं कयूं वञनि। जीअं रोज़मर्रा जी ज़रूरत आहे, दवाऊं आहिनि, अटो आहे, तेल आहे, जेके बि रोज़ जी ज़रूरत जूं शयूं आहिनि इहे सस्तियूं कयूं वञनि। ऐं क़ौमी इदारा जेके आहिनि उहे छाजे लाइ था प्राइवेट कया वञनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।